पीपी मटियारी जे ज़िलई सदर जी किरदार कुशी ऐं मीडिया ट्रायल ख़िलाफ़ कारकुन पारां एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई आहे। उडेरोलाल में जुनेद राजपूत, नसरुल्लाह आकलाणी, सोढो आकलाणी, दमसाज़ मेमण, नूर हसन आकलाणी, मोहम्मद आकलाणी ऐं ॿिनि जी अॻुवाणी में एहतजाजी मुज़ाहिरो करे नारेबाज़ी कई वई। इन मौक़े ते पीपी कारकुन एहतजाज कंदे इल्ज़ाम हयो आहे त कुझु चूंडियल नुमाइंदा पंहिंजी करप्शन खे लिकाइण लाइ सरवरी जमायत जो पतो इस्तेमालु करे पीपी मटियारी जे ज़िलई सदर सैयद अली हुसैन शाह ख़िलाफ़ अजायो वावेला कराए रहिया आहिनि। हुननि चयो त पीपी मटियारी जो ज़िलई सदर सैयद अली हुसैन शाह पार्टी जो नज़रियाती वर्कर आहे। पंहिंजी पार्टी जे अॻुवाणनि पारां सोशल मीडिया ते संदसि किरदार कुशी जी हू सख़्त लफ़्ज़नि में मुज़मत कनि था। अॻुवाणनि पार्टी जे ज़िलई सदर जे हिमायत जो ऐलान कंदे चयो त हू चूंडियल नुमाइंदनि जे कंहिं बि ब्लैकमेलिंग में अचण बदिरां ज़िलई सदर सां गॾु बीही पंहिंजे हक़नि लाइ आवाज़ उथारींदा रहंदा। हुननि पार्टी जे आला क़यादत खां मुतालबो कंदे चयो त तक जे चूंडियल नुमाइंदनि जी पंहिंजा नवाज़ पॉलिसी जो नोटिस वठी कारकुननि सां इंसाफ़ कयो वञे, ॿी सूरत में हू सख़्त एहतजाज करण ते मजबूर थींदा।